मौलाना साईं अली अकबर साहब जी मेहनत कबूल फरमाए। जैं भी हिन जलसे में माली या जानी ताउन किया अल्लाह ताला सभिनी जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, बच्चन में, बारन में, अमलन सालन में बरकतूं नसीब फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, अल्हम्दुलिल्लाह वाइज़ तो ॿुधूं था, जलसा तो ॿुधूं था, तकरीरूं तो ॿुधूं था, पर जेका असां में कमी ऐं कोताही आहे उहा इहा आहे जो असां अमल नथा कयूं। वाइज़ ॿुधी 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 मौलवी थी विया, पर अमल करण लाइ तैयार न आहियूं। हर माण्हूअ खे हर शइ जी ख़बर आहे, हर माण्हूअ खे हर शइ जो पतो आहे, हर माण्हूअ खे हर शइ जो इल्मु आहे। कहिड़ी शइ जाइज़ आहे, कहिड़ी नाजाइज़ आहे, कहिड़ी हलाल आहे, कहिड़ी हराम आहे, कहिड़ी सवाब आहे, कहिड़ी गुनाह आहे। पर पोइ बि हलाल हराम जी तमीज़ न आहे, नाजाइज़ जाइज़ जो ख़्यालु न आहे, सवाब गुनाह जो ख़्यालु न आहे। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, मेहरबानी फरमाए पाण में अमल पैदा कयो, अमल जे लाइ महिनत कयो। पाण में जेका भी कमी कोताही आहे उनखे दुरुस्त कयो। जेकॾहिं को बेनिमाज़ी आहे तो निमाज़ जो पाबंद थी वञे। जेकॾहिं को रेॾाड़ियो आहे तो महिरबानी करे ॾाढ़ी सुवारी पंहिंजे चेहरे में पैदा करे। जेकॾहिं को ज़ानी आहे तो ज़ुना खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को व्याजी आहे तो व्याज खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को रुश्वती आहे तो रुश्वत खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को जुआरी आहे या नशाई आहे तो जुआ ऐं नशा खां तौबा ताइब थिए। जेकॾहिं को अभियमा जो नाफरमान आहे तो अभियमा खे परचाए, उन्हनि खे राज़ी करे, उन्हनि खे रिझाए, उन्हनि जो फर्मा बरदार थिए। यानी पाण खे सही माना में मुसलमान बनाइण जी महिनत करे, सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जो ग़ुलाम बनाइण में महिनत करे। अलाए छा थी वियो आहे, लापरवाही वारी ज़िंदगी गुज़ारींदा था वञो, बेख्याली वारी ज़िंदगी गुज़ारींदा था वञो। पतो न आहे, ख़बर नथी पए त माण्हू अचानक मरी था वञनि। इन फेसबुक ते वीडियो हली रहियो आहे, ॿ वीचारा नौजवान आहिनि, मोटरसाइकिल ते वञनि था, ट्रक खां क्रॉस था कनि, पोइ अलाए टायर तो स्लिप थिए, अलाए हज़रत इज़राइल तो चंबो हणे।
बहरहाल जीअं ई ॿई नौजवान हीअं ट्रक खां गुज़रदा करनि त ट्रक जे अची अॻियों किरनि था। ॿई जो ॿई छोकिरा नौजवान मोटरसाइकिल समेत ट्रक जे हेठों चिभाटिजी था वञनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, वीचारनि जा जनाज़ा बि ॾिसण जहिड़ा नथा रहनि। मूंखे अॻोणे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो, हिकिड़ो नौजवान आहे छोकिरो 13-14 सालनि जो, वीचारो थ्रेशर में अची वियो आहे। अल्लाह जो कसम आहे, हीअं वीचारे जो हेठियों दड़ सॼो चॿाड़िजी वियो आहे। ॾिसण जहिड़ो बि वीचारे जो जनाज़ो न आहे। ख़ुदा जा बानो, महिरबानी करे संभालियो पाण। मां हेॾे वियुसि मेड़ जे पासे ॾे, उते मूंखे दोस्तनि ॿुधायो हमरा वीचारो थ्रेशर में अची वियो, कीअं आयो? उहो सॼो मूंखे किसो ॿुधायो। चयूं त साईं बेपारी जी मानी खाधीसि ऐं चांहि जे इंतज़ार में वेठासीं त हुनखे मौत छिकियो पियो वञे। हुन चयो थो हलो त थ्रेशर हलायूं। सभिनी चयो त चांहि पियूं त पोइ था हलूं। हिन चयो तव्हां भले चांहि पियो, मां वञांव थो। वियो आहे उते, ट्रैक्टर वारे खे चई त ट्रैक्टर हलाए त मां थ्रेशर हलायां। हेॾो थ्रेशर हलाए ॾे। उन बि वरी चयसि त वञी पाण हलाए। मौत ॾिसो कीअं थो छिके। वञी हुन पाण ट्रैक्टर हलायो, थ्रेशर हलाए ऐं शुरू थी वियो थ्रेशर में। उहे दोस्त ॿुधाइनि पिया, चइसि असां चांहि अञा पियूं पिया त थ्रेशर में कड़का पइजी विया, धमाका थी विया। छोकिरे जूं बि रड़ियूं थोरियूं ॿुधण में आयूं। जल्द जल्द में चई वञी भॼी पुगासीं। अहिड़ो थ्रेशर वरितसि जो वीचारे जो पेर तिरकी वियो, सॼो गोश्त त कीमो बणिजी वियुसि, पर हॾा बि भॼी पियसि। आख़िर थ्रेशर हॾनि में फासी उते जो उते बंदि थी वियो। ॿुधाइनि पिया, साईं आख़िर हिकिड़े वीचारे हिमत करे थ्रेशर खोलियो, वीचारे जूं ॿूटियूं ॿूटियूं हॾा हॾा गॾु कयईं। लाश वीचारे जो बोरटे में वीचारे में बंदि कयूं। जंहिं वीचारे इहो लाश गॾु कयो, उहो वीचारो हफ़्तो वीचारो अस्पताल में बीमार पियो। छा हुनजी हालत हूंदी जॾहिं हुनजा उज़वा गॾु कयईं, हुनजो गोश्त गॾु कयईं। मुंहिंजा अज़ीज़ो, इहो इंसान जो हाल आहे, इहा इंसान जी ज़िंदगी आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, फरमाई कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो, असां सभिनी खे फ़नाइयत आहे। असां सभु मरण आया आहियूं। मां हाणे बि
जॾहिं कबर शहर खां ॿाहिरि निकितुसि त इहो कुंड ते ॿई कब्रस्तान मां ॾिठमि। एॾा वॾा कब्रस्तान। वञी नज़र त कयो त केॾा माण्हू मरी विया आहिनि। वञी नज़र त कयो त केॾा माण्हू कब्रुनि में पिया आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, इन कब्रुनि खे ॾिसी इबरत हासिल कयो त कीअं वीचारा मण मिटिन जे हेठों पिया आहिनि, कीअं वीचारा जंगल में रहिया पिया आहिनि। ईअं असांखे बि दुनिया जो जान छॾिणो आहे, ईअं असांखे बि कब्रस्तान क़ब्र जे हवाले थियणो आहे। अल्लाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्म कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्म लतरवुन्ना आइनल यकीन सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। अञा वरी आवाज़ सां। अब मां तव्हां पुछा थो कयां, हिते तव्हांजे ॻोठ में बि कब्रस्तान आहे कि न? अल्लाह, ॾिसो त सही, असांजा अब्बा, असांजा ॾाॾा, असांजा परॾाॾा, असांजा मिट, असांजा माइट कीअं मरी विया। असांखे बि मरणो आहे, मरणो आहे पर नेक थी मरूं। चओ चओ मरणो, ॻाल्हायो ई नथा। मरणो आहे पर नमाज़ी थी मरूं, मरणो आहे पर दीनदार थी मरूं, मरणो आहे पर अल्लाह ऐं रसूल जा फरमा बरदार थी मरूं। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अजीजो, मरणो आहे पर मुसलमान थी मरूं, दीनदार थी मरूं, निमाज़ी थी मरूं, पंहिंजो रब रिझाए मरूं, पंहिंजो रब परिचाए। ऐं इहा ख़बर न आहे त मौत कॾहिं ईंदो। हर वक़्तु मौत जी तयारी में रहूं, हर वक़्तु निमाज़नि जी पाबंदी में रहूं, हर वक़्तु क़ुरान जी तिलावत में रहूं, हर वक़्तु ज़िक्र अज़कार में रहूं, हर वक़्तु अल्लाह रसूल जी फर्मा बरदारी में रहूं। पतो ही न आहे केतिरा ई माण्हू रातुनि जो सुम्हंदा, सुबुह सां वीचारनि जा जनाज़ा था निकिरनि। केतिरा ई माण्हू वीचारा सुबुह सां घरनि मां निकिरंदा, शाम जो वीचारनि जा जनाज़ा था मोटनि। अल्लाह, ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, अचण जे लाइ नंबर आहे, वञण जे लाइ नंबर न आहे। केतिरा ई वॾा वेठा आहिनि पर नंढा हलिया था वञनि। बीमारीअ ते मौत नहीं, केतिरा ई बीमार पिया आहिनि खटंदे ख़ुशचना भला सेहतमंद हलिया था वञनि। बुढ़ापे ते मौत नहीं,
केतरा ही थोड़ा वेठा नौजवान हलिया था वञनि इज़ा जाअ अजलुहा ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून अल्लाह मां हेॾे वियुमि सईदाबाद जलसे उते मूंखे ॿुधाए पियो छोकिरो जंहिं जलसो करायो नौजवान चइबो साईं मोहम्मद इब्राहिम ही जलसो ईसा अलैहि सवाब जो जलसो चइबो साईं मोहम्मद इब्राहिम मुंहिंजो भाउ वीचारो हिदायतुल्लाह नाले रोड एक्सीडेंट में शहीद थियो उनजे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ जलसो रखियो वियो एॾो त मूंखे दर्दनाक वाक़ियो ऐं हादसो ॿुधाई जो मुंहिंजा वार उभा थी विया मुंहिंजनि अखियुनि मां पाणी वही आयो मूंखे चइबो साईं मोहम्मद इब्राहिम मुंहिंजो भाउ हिदायतुल्लाह जेको वीचारो 25-24 सालनि जो नौजवान हो सदाईं तव्हांजा वाइल फेसबुक ते ॿुधंदो चवंदो साईं मोहम्मद इब्राहिम खे घुराया साईं मोहम्मद इब्राहिम खे घुराया इन तयारनि में हो हिकु ॾियारे सुबुह सां 10 बजे ठही सबरी घरों निकितो आहे 12 बचनि जो पीउ घरवारीअ वारो मोटरसाइकिल ते चढ़ी वियो आहे शहर त मां सामान वठी मोटी थो अचां जीअं जो वीचारो रोड ते वियो बाईपास ते अजी तालो लॻसि अल्लाह अकबर कबीरा भाउ ॿुधाए पियो चई फोन आई रोड तां त तव्हांजो हमरा रोड एक्सीडेंट में पियो आहे वीचारो रत में लथपथ पियो अचो पंहिंजे हमरा आगे खऊं हुनजो भाउ ॿुधाए पियो चई मां डोड़ंदो ऐं डुकंदो ऐं भॼंदो वियुसि बाईपास वेझी वञी जो ते रोड ते पहुचा हीअं जो नज़र कया त मुंहिंजो भाउ हिदायतुल्लाह वीचारो रत में लथपथ लॻो पियो आहे सॼी बांह वीचारे जी ईअं चिथारजी वई आहे जीअं कमंद जी मशीन में कमंद जो गनू चॿारजी वञे अल्लाह अकबर कबीरा सॼी बांह जी प्रेस लॻी पई वनी जे मां भाउ खे भाकुर पातो भाउ खे झोल में मुंहुं रखियो मां ऐं भाउ सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई भाउ खे चयो अदा छा थियो ॻाल्हि त ॿुधाए भाउ खे झोल में रखी पुछा कयो मां अदा कीअं एक्सीडेंट थियो छा ॻाल्हि आहे वीचारो भाउ ॻाल्हाइण जी कोशिशि करे पर वीचारो ॻाल्हाए न पियो सघे हीअं जो नज़र कया अधे जी चाॿाड़ीअ में एॾो धप लॻो आहे खाॾीअ में एॾो धप लॻो जो चाॿाड़ी ऐं खाॾी वीचारे जी भॼी पई आहे वीचारे जी खाॾी लड़के पई चाॿाड़ी लड़के पई वीचारो ॻाल्हाइण जो इरादो करे पियो पर आवाज़ न पियो निकिरे जो खाॾी भॼी पियसि चाॿाड़ी भॼी पियसि ज़ुबान कीअं हले कीअं वीचारो ॻाल्हाए
माते जी हालत दी सवारोई पे अलाए छापे थे मुझे मां एकदम ये गाड़ी कराया देख गाड़ी में सुमारे ऐ नवाब शाह आलम सजीवाद दो रस्ते में मुझे झोल में पियो वेचारो गालान जो इरादो करे वरी आवाज न पियो निकले वरी ईअं पियो करे वरी गालान जो इरादो करे वरी आवाज न पियो निकले वरी ईअं पियो करे वरी गालान जो इरादो करे आवाज न पियो निकले वरी ईअं पियो करे मां वरी चवां ज़दा परेशान थी अल्लाह वॾो पर हुन वीचारे खे काई ख़बर हुई त मां बस दुनिया जो जान छॾण वारो आहियां का वीचारो ॻाल्हि करण पियो चाहे पर ज़ुबान मां आवाज़ न पियो निकिरे वात मां आवाज़ न पियो निकिरे वीचारो ॿ अखर लिखण जहिड़ो बि न रहियो जो हुन जी बांह सॼी चिथाड़ी पई आखिर वीचारो नवाब शाह ताईं कोशिश कंदो हलियो त कुझु ॻाल्हायां का ॻाल्हि कयां पर वीचारो का ॻाल्हि न करे सघियो आखिर नवाब शाह अस्पताल में पहुता आखिर डॉक्टर वटि सॾु कई वे निमाणियूं अखियूं करे मुॾे निहारींदो रहियो डॉक्टर वटि सॾु कई वीचारे जे अखियुनि मां पाणी पियो आखिर मां अखियूं मुॾे मुंहुं परे कयमि 5 मिंट न गुज़रिया डॉक्टर आई डॉक्टर सभु गॾिजी सम्झी आया क्यों तो बेचारो दुनिया जो जान छॾियो अल्लाह अकबर कबीरा अजी मूंखे भाउ जो जनाज़ो ॾिनो वीचारो बल्लभ नबी आखिर में ॻाल्हाए न सघियो ॿ अखर बि ॿुधाए न सघियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मूंखे ॿुधाए पियो चइजांइ इब्राहिम उनजे रूह जे इसाले सवाब जे लाइ ही जलसो रखियो वियो आहे दुआ करो त अल्लाह असांखे सब्र जी तौफीक ॾे ऐं असांजे भाउ खे अल्लाह जन्नत में आला मक़ाम नसीब फरमाए ओ मुंहिंजा अज़ीज़ो चवण जो मक़सद ई आहे वीचारो नौजवान 24-25 सालनि जो ज़ाल वारो बचन ॿारनि वारो ख़ुशचङो भलो वीचारो सुबुह जो 9 बजे घरों निकितो आहे शाम जो वीचारे जो जनाज़ो घर मोटियो इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून अल्लाह मूंखे फोटू बि हुनजो ॾेखारियो मांखे हुनजो वीडियो बि ॾेखारियो नौजवान वीचारो 24-25 साल कहिड़ी उमिरि आहे ख़ुदा जा बाणो इहा ज़िंदगी आहे इंसान जी इहा हयाती आहे इंसान जी असां वधूं था लापरवाही वारी ज़िंदगी गुज़ारींदा मामड़े ने भेंद्रन के भी गुजारिश करना मामड़े और की मर्दन था मरन मायूं भी मरन मां सांगड़ वे जलसे उते मुके बुधायो वचे एक घर जा 11 भात जेमी तकरीबन 4 औरतों ऐं जेमी बटे नंढड़ा ॿार जंहिंमें हिकिड़ो मर्द वेचारा वञनि ॿिया शादीअ जे प्रोग्राम में खतरनाक एक्सीडेंट थी वॾी स्पीड में कोच आई अची चिंगचीअ में लॻी चिंगचीअ में वेठा ॿुधाइनि पिया चइनि एॾो थक लॻो चिंगचीअ खे जो थॾे ते 11 जो 11 ई मरी विया वनी जे उन्हनि जा जनाज़ा खणी घर ॾे पहुता त दरवाज़े खे तालो लॻो पियो को दरवाज़े खोलण वारो बि न बचनि ओ मुंहिंजूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं भेनरियूं मुंहिंजूं हा
न्याणियों मां सबने के मोतबाना गुजारिश करना वा मां सबने के मिनथे मेड़ करना वा रुगी एक्सीडेंट में मानू नदा मरन रुगी मानू रोडा से में नदा मरन अल्लाह जी जात जो कसम आई अचानक टेक दो पेजी वने मानू मरी था वजन दिमाग जी रग फाटी ते पे मानू मरी था वजन के तेरी अपनियों बेंदरियों डिलीवरी के समय फोत दी वजन ओ मुंजा भाईरो केतराई वेचारा मर्द गुर्दा फैलता दिए न जाना को दुनिया जो जान शरीता वजन इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून अन्या वडिया वासा अन्या ईमानी जज्बे सा अमड़ियों मां तव्हांखे भी गुजारिश करना वहाँ मां हेॾे आयोसि जलसे ते सोनवा जे भरिसां जलसो गड़ियासी जे भरिसां उते मूंखे ॿुधायूं चई साईं राति वेचारी नौजवान न्याणीअ खे मथे में सूरु पियो पीउ मां जल्दी वेचारीअ खे खणी लाड़काणे अस्पताल पहुता डॉक्टरनि वटि सॾु कई आख़िर वेचारी शाम जो 4 बजे फोत थी वई हाणे वेचारी जो जनाज़ो खणी आया आहिनि निमाज़ तव्हां पढ़ायोसीं ख़ुशि चङी भली राति जो मथे में सूरु पियो विरणियूं कयूं वेचारीअ दाऊं कयूं मूंखे मथे में सूरु पियो मुंहिंजो मथो फाटे थो जल्दी खणी वञी पीउ मां लाड़काणे पहुता अस्पताल डॉक्टरनि वटि सॾु कई पर शाम जो वेचारी 4 बजे जनाज़े जी सूरत में पीउ मां जे साम्हूं आई अल्लाह ओ मुझा अजीजो ओ मुझा दोस्तों मुझा भाई ओ मुझो अमड़ियों ओ मुझो भेनरियों खुदा जो वास्तो तो वने कथी वञो मौत जा अल्लाह मारायन मौत जा फेरा टाइन मौत जा चक्कर लगा पिया कल हो मरियो टियों ॾियारो हो मरियो चौथों ॾियारो हो मरियो हो वेचारो टेक में मरियो हो वेचारो एक्सीडेंट में मरियो हुन जा गुर्दा फेल दिया हो कामण में मरियो हो एक्सीडेंट में मरियो हुआ दी डिलीवरी केस में मरी वई हुआ भेण बुखार में मरी वई हुआ न्याणी बीमारी में मरी वई इं सब वजंदा दुनिया जो जान छड़ींदा वारो वारो थी पवे हज़रत इज़राइल जी तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो अमड़ियों मुंहिंजो भेनरियूं मां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश करणा वा मरण खां पहिरीं मरण जी तैयारी कयो वारो कयो क़बर खां पहिरीं क़बर जी तैयारी कयो वारो कयो पंहिंजो रब रिजाए वठो पंहिंजो रब परजाए वठो निमाज़न जा परवाना थी वञो क़ुरान जा आशिक़ बणजी वञो पाण में जेके भी कमियूं कोताहियूं अथव उन्हनि खे दुरुस्त कयो पाण खे दीनदार बणायो पाण खे सही माना में मुसलमान बनायो अल्लाह जी जात जो कसम जे कदे सही माना में पान के मुसलमान बनायो तो मौत तव्हांजे लाइ तोहफा नबी ने फरमायो तोहफतुल मोमिनीन अल मौत ईमान वारे जे लाइ कलमे वारे जे लाइ दीनदार जे लाइ नमाज़ी जे लाइ नेकोकार जे लाइ मर्द जे या माई उन्हनि जे लाइ मौत तोहफा साहब फरमायो सही किया तोहफो नबी ने फरमाया अल मौत जस्र यूसिलुल हबीब इलल हबीब मौत द हिकड़ी पुल्ला मौत द हिकड़ो बहानवा मौत द हिक ब्रेकला असलल्लाह सही
पांजन प्यारन बानने बानन के तांजी ज़ियारत पांजे दीदार जे लाए मौत नहीं मारे पान दे घुराई दुआ वमन कान यरजू लिका रब फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां नबी साईं फरमायो ईमान वारे जे लाइ नेक जे लाइ निमाज़ी जे लाइ दीनदार जे लाइ मर्द हुजे या माई उन जे लाइ मौत छा आहे ॻाल्हायो तोहफ़ो आहे तोहफ़ो कीअं तोहफ़ो आहे नबी साईं फरमायो अल मौत जसरुन मौत हिकिड़ी पुल आहे यूसुल हबीब अल हबीब असुल अल्लाह पंहिंजनि प्यारनि बानने बाननि खे पंहिंजे दीदार ऐं पंहिंजी ज़ियारत जे लाइ पाण ॾे घुराईंदो आहे रब जो दीदार थिए ॿियो अञा छा खपे नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरतुन अल्लाह पंहिंजनि प्यारनि बानने बाननि खे फरमाईंदो नाज़िरतुन इला ओ मुझा प्यारा बांधो ओ मुझो प्यारो माननो मुझो दीदार करे वरी मुझो दीदार क्यों मुझी ज़ियारत करे वरी मुझी ज़ियारत क्यों मां रब तां ॾाढो राज़ी आहियां इरजी इला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ओ मुझा अज़ीज़ो कमाए विया उहे जवान जेके अल्लाह जंहिंखे परचाए था मरनि कमाए वियूं अमड़ियूं भेनरियूं जेके अल्लाह जंहिंखे परचाए थियूं मरनि ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिया मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो ईमान वारे जे लाइ कलमे वारे जे लाइ निमाज़ीअ जे लाइ दीनदार जे लाइ मौत हिकिड़ो छा आहे जो तोहफ़ो आहे ऐं बेनमाज़ीअ लाइ बेदीन जे लाइ नाफ़रमान जे लाइ मौत हिकिड़ो अज़ाब आहे मौत उन जे लाइ तबाही आहे मौत उन जे लाइ बर्बादी आहे मौत उन जे लाइ ख़्वारी आहे नबी ने फरमायो नाफ़रमान खे जॾहिं अल्लाह साईं मर्द या माईअ खे माराईंदो आहे तरफ़ साईं उन्हनि जे रग रग मूं साह खे कढाईंदो आहे त सट हणाईंदो आहे नबी ने फरमायो एॾी उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे साईं जन फरमायो जीअं कपां फासल हुजे कंधनि में कपां खे शिक ॾिजे त कंधा कीअं शिकजा ईंदा नबी ने फरमायो अहिड़े नमूने सां नाफ़रमाननि मर्दनि माइनि जो जॾहिं रूह परवाह थींदो आहे त मलाइका हज़रत इज़राइल सट हणंदो अथनि हू रड़ियूं कंदा आहिनि हू दाहूं कंदा आहिनि हू चीखा कंदा आहिनि और मुंहिंजे प्यारे नबीअ मुंहिंजे सोणे नबीअ फरमायो उहा उन्हनि जी तकलीफ़ अल्लाह साईं मख़फ़ी करे छॾी आहे जेकॾहिं अल्लाह साईं उहो उन्हनि जी तकलीफ़ दुनिया वारनि जे साम्हूं ज़ाहिर करे मिटनि माइटनि जे साम्हूं ज़ाहिर करे त दुनिया वारनि जा हावई फाटी पवनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो नबी साईं फरमायो इहो मरण जे टेम ते उन्हनि खे अज़ाब
वरी अञा जॾहिं मरी क़बर में पुॼंदा नबी ने फरमायो क़बर में पुॼंदा वेंदा क़बर जा ॿई पासा मिलंदा नबी ने फरमायो मर्द ऐं माई नाफरमान ज़िंदा थींदा क़बर जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदा नाफरमान मर्द ऐं मायूं साईं फरमायो पीसजी वेंदा क़बर जी भिकोड़ में साईं फरमायो उन्हनि जो गोश्त रकीमो बणिजी वेंदो पर हॾा बि कोंदर बणिजी वेंदा वरी क़बर जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान मर्द ऐं मायूं ज़िंदा थींदा वरी क़बर जा ॿई पासा पाण में मिलंदा वरी रड़ियों करे करे चीखा करे करे कूका करे करे नाफरमान मर्द ऐं मायूं मरंदा वरी क़बर जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान मर्द ऐं मायूं ज़िंदा थींदा नबी ने फरमायो ही भी अज़ाब आहे नाफरमाननि जे लाइ क़बर में पुॼंदा वेंदा क़बर खे बाहि लॻंदी नबी ने फरमायो जलंदा सड़ंदा मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी क़बर खे बाहि लॻंदी वरी जलंदा वरी सड़ंदा वरी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी क़बर खे बाहि लॻंदी नबी ने फरमायो पयो इहो अज़ाब हलंदो रहंदो नबी ने फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ अज़ाब आहे साईं फरमायो क़बर में पुॼंदा वेंदा रब ज़िंदा कंदो ऐं अल्लाह कंहिं जे क़बर में नाफरमान जे में 70 नाग मोकिलींदो वॾा नाग साईं फरमायो नाग जो डंग हणंदो सॼो उहो माण्हू मर्द या माई नाफरमान ज़हर में सावा पीला ऐं हेॾा थी वेंदा पर नबी ने फरमायो कारा बि बणिजी वेंदा ज़हर एॾी चढ़ी वेंदा ऐं 70 गज़ ज़मीन में हेठि डिॿजी वेंदा नबी ने फरमायो वरी ज़िंदा थींदा वरी साईं फरमायो वरी ॿियो नांग डंगणंदो वरी हे सॼो ज़हर में कारा बणिजी वेंदा वरी तड़पी तड़पी मरंदा वरी 70 गज़ ज़मीन में हेठि डिॿजी वेंदा वरी ज़िंदा थींदा वरी मथे खजींदा वरी टियों नांग डंगणंदो पयो ईअं नांग डंग हणंदा रहंदा एक नांग डंगणी वरी ॿियो नांग डंगणंदो ॿियो डंगणी वरी टियों डंगणंदो टियों डंगणी वरी चौथों वरी पंजों वरी 70 नाग डंग हणंदा वारे वारे सां वरी पहिरियों वरी नंग शुरू कंदो पयो इहो अज़ाब हलंदो रहंदो ओ मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ अज़ाब आहे क़बर में अल्लाह ने विछू मोकिलींदा पया उहे चकाणंदा पया उहे नाफरमाननि खे डंगाणंदा नाफरमान रड़ियूं कंदा कूका कंदा आख़िर तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी विछू डंगाणंदा वरी नाफरमान तड़पी तड़पी मरंदा नबी ने फरमायो ही भी नाफरमाननि मर्दनि ऐं मायुनि जे लाइ अज़ाब आहे क़बर में माइट पूरींदा वेंदा जल्द में उते जो ते माकोड़ा अची वेंदा उते जो ते टिवलियूं जीत जरासीम अजी उन्हनि खे पकोड़ींदा वेंदा नाफरमाननि खे नाफरमान ज़िंदा थींदा माकोड़ा चिमड़ी पवंदा जीत जरासीम किवलियूं चिमड़ी पवंदा हे हेॾो परे करे किवलियुनि खे हेॾो परे कंदा हे हेॾो माकोड़नि खे परे करे वरी हेॾो माकोड़नि खे परे कंदा हेॾो जीतनि खे परे करे वरी हेॾो जीतनि खे परे कंदा कूका कंदा रड़ियूं कंदा सॾ कंदा ओ बाबा काॾे वई अॼु माकोड़नि असांखे चकाया आहिनि काॾे वई अम्मा अॼु मूंखे बचाए अदा काॾे वई ओ काॾे वई घरवारी काॾे वई मामा काॾे वई सोच काॾे वई मसाद रड़ियूं कंदा नाफरमान दाऊं कंदा चीखा कंदा क़बर में तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा
वरी जीते जराजी में किबले माकोड़ा वरी उनके सागवी डंग चक्के उनके डंग ब्याणदा नांग उनके डंगणदा विच उनके डंगणदा भला उनके डंगण जो कयो या भलंदो रहंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो तॾहिं नबी ने फरमायो नाफरमान मर्द माईअ जे लाइ मौत हिकिड़ो अज़ाब आहे मौत तबाही आहे मौत बर्बादी आहे मौत ख़्वारी आहे मौत रुसवाई आहे तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे अर्ज़ करण आयो आहियां मरणो आहे पर नाफरमान थी न मरूं फरमा बरदार थी मरूं त क़ब्र क़यामत में आराम नसीब थे हाँ या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त खुदा जो वास्तो दो पाण खे नेक बणायो चो इंशाअल्लाह खुदा जो वास्तो दो पाण खे निमाज़ी बणायो पाण खे दीनदार बणायो पाण खे सही माना में मुसलमान बणायो वारो कयो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा जल्दी क्यों वारो क्यों देर न क्यों नेक बणजण जी मेहनत कयो ईअं न जो त पुराड़ा थियो त पोइ नेक थींदा ईअं न जो हज उमरा करे अचूं त पोइ नेक थींदा ईअं न जो शादियूं कयूं त पोइ नेक थींदा इहो शैतान जो दुख आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पक्की मानी भी या नसीब हथ वारो किरो भी या नसीब एड़ो वाक़ियो असांजे पाड़े में थी पियो हिकिड़ो वीचारो नौजवान ॾींहं जो मज़ूरी करे शाम जो घर आयो घर भातिन खे चई मूंखे बुख लगी आहे मानी न खारायो हुननि मानी ऐं भाॼीअ खे रखियो हिन मानीअ मूं किरो भॼी भाॼीअ में ॿोड़े अञा वात ते पुॼाइण जी कोशिश कई वात ते किरो पुॻो ई न वीचारे खे ओकारो आयो उल्टी आई सॼी उल्टी वारत में भरी पई आहे रड़ियूं पइजियूं ताऊं पइजियूं चीखां पइजियूं जल्दी नौजवान खे खयूं अस्पताल सां वटि शेबिया उते पहुचायूं डॉक्टर चेकअप कयो डॉक्टर चयो त नौजवान जो जेरो फाटी पियो आहे हिन जो इलाज ते शिकारपुर में न आहे हिन खे लाड़काणे खणो या सखरेला हॉस्पिटल खणो वीचारे खे एम्बुलेंस में विझी अञा सखरेला हॉस्पिटल हलिया वीचारे जो रस्ते में दम परवाज़ थियो ॿुधाइनि पिया चई पक्की मानी उते पई आहे हथ वारो किरो उते पियो आहे पक्की भाॼी उते पई आहे अमरा दुनिया जो जान छॾियो इहो थो वञे इज़ा जाअ अजलुहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून ऐली ऐली पक्की मानी हुआ उते पई आहे हथ वारो गिरो वेचारे जो उते पियो आहे हमरा दुनिया जो जान छॾियो इहो थो वञे इहा ज़िंदगी आहे इहा हयाती अल्लाह मान लो शरो वे रोज वे मुते मगे करे घोट जे मरण जो वाक्यो बुधायूं दर्दनाक मागे चऊं साईं मोहम्मद इब्राहिम घोट जो निकाह भी थियो घोट जी शादी भी थी वई हाणे तैयारी हले पई त घोट खे वठी हली कुंवार सां विहार जे अञा इहा तैयारी पई हले ख़बर न पई हेॾो मोटर वई पियो मोटर वारी टेंकी वई पई
घोट उठियो मन तमन देर न के वञी बटन में दोत विझे बटन के बंद करण जे लाइ मोटर के बंद करण जे लाइ इहा वेचारे घोट के खबर न आहे त को हज़रत इज़राइल न बटन में वेठो आ वेचारे जीअं जो वञी बटन में दोए दो ॿुधाइनि पिया चई मोहन इब्राहिम अजी बिजली वर्तन खणी खणी पे घोट के उछलाए माण्हू भगा के लठ खई के काठी खई को भगो पकड़ खण जे लाइ त तार कतरे नौजवान घोट के बिजली जे करंटन को बचाए जेस ताईं भज बजा क्यों तेस ताईं एड़ा झटका बिजली ॾिना घोट के वेचारे के मारे फिटी के ॿुधाइनि पिया चई इब्राहिम होॾे जिन इंतज़ार में वेठी आहे ॼाण घोट आयो ख़ुशियूं कंदासीं ॼाण घोट आयो मस्करियूं कंदासीं ॼाण घोट आयो मज़ाक़ूं कंदासीं ॼाण घोट आयो भोग कंदासीं इहा वेचारी जिन खे ख़बर ई न आहे त हेॾो अल्लाह जो फ़ैसिलो हीअं थी चुको आहे होॾे कुंवार इंतज़ार में वेठी आहे ॼाण घोट आयो मूंखे मुंहुं ॾेखारीअ जा 5 रुपया ॾींदो ॼाण घोट आयो मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो इहा वेचारी कुंवार खे ख़बर ई न आहे त अल्लाह जो फ़ैसिलो हीअं थी चुको आहे ॿुधाइनि पिया दोस्त के साईं आख़िर घोट जो जनाज़ो खणी जंज में पहुतासीं जंज में रोज राड़ो पइजी वियो आख़िर घोट जो जनाज़ो खणी कुंवार वटि पहुतासीं कुंवार पंहिंजे घोट खे जनाज़े लाश जी सूरत में ॾिसी रणियो करे करे वेचारी बेहोश थी किरी पई आख़िर घोट खे खणी आया नवा कपड़ा चीरे फाड़े घोट जा कपड़ा लाहे घोट के गुस्ल ॾियारे घोट के कफन पाराए घोट जी जनाज़े नमाज़ अदा कराए आख़िर घोट के वञी कब्रिस्तान कब्र जे वाले जेका रात घोट के दुनिया जे जान में ज़ाल सां कुंवार सां गुज़ारी उहा रात वेचारे अकेले सिर कब्रिस्तान वञी कब्र में गुज़ारी अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर अल्लाह अदा तव्हांखे असांजा वाइज़ सम्झ में न ईंदा असां वाइज़ करे करे थकी पिया आहियूं तव्हांखे ओॾे वठी हलां जाथे वीचारो घोट मरी वियो हली तव्हां उन्हनि खां पुछा त कयो त घोट वीचारो कीअं मरी वियो पोइ तव्हांजो दिमाग़ खुलंदो असां थकी पिया आहियूं सची ॻाल्हि आहे वाइज़ करे 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 कलाकु 2 कलाक 3 कलाक पर माण्हुनि जो हाल साॻियो ई आहे अल्लाह नबी जे फरमायो जेके ॿिया वाइद सम्झ में नथा अचनि उहो मौत ॾे निहारे त मौत कीअं थो माण्हुनि खे मारे मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो उन वक़्त खे यादि कयो जॾहिं वारो वारो पवंदी बाबा हिन जी खाली बदोल मथां वाद पटिजी न वञे उन वक़्त खे यादि जॾहिं वारो वारो पवंदी बाबा हिन जूं अखियूं ॿुॾियो मथां तारा पटिजी न वञनि उन वक़्त खे यादि कयो जॾहिं वारो वारो पवंदी बाबा हिन जा उज़वा सिधा कयो मथां फिरी न वञनि उन वक़्त खे यादि कयो जॾहिं वारो वारो पवंदी बाबा जल्दी कयो इन जा पेर जा अंगूठा ॿधो मथां जॻह फिरी न वञनि नबी ने फरमायो जंहिंखे ॿिया वाइद सम्झ में नथा अचनि उहो मौत ॾे निहारे मौत कीअं थो माण्हुनि खे मारे कल जेको अधु कल जेका अम्मा कल जेका भेण कल जेका न्याणी कल जेको सोट कल जेको मासाद दुनिया जे जान में ज़िंदा कीअं वात सां खाइनि पीअनि पिया कीअं ज़ुबान सां ॻाल्हाइनि पिया अॼु मरी चुका त कीअं हिननि जो वात खाली ॿधी वई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं नासम सां साह पिया खणनि
अज मरी चुका त कीअं नक में गप्पा भरी हुई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं अखियुनि सां निहारनि पिया अज मरी चुका त कीअं अखियुनि ते पटड़ी चाढ़ी वई आहे कल जॾहिं ज़िंदा कीअं हाँ हाँ कपड़ा पाए घुमन पिया अज मरी चुका तो वारो वारो थी पे बाबा इन जा कपड़ा कतरियो कपड़ा लायो कल पाण में जदो अज वारो वारो थी पे बाबा इन के विंजारियो ॿिया त इन जे उघड़नि में हथ लगाइन ॿिया त इन के गुसल ॾियार कल पाण सिबियल कपड़ा पाईंदो हाणे ॿिया त इन के हाणे सिबियल कपड़ो कफन वारो पाराइन हाँ हाँ कल जॾहिं ज़िंदा हो पाण घुम घुमे फिरंदो अज मरी चुको आहे त जनाज़े जी सूरत में लाश जी सूरत में खटड़े ते काठी लॻो पियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ इहो सभिनी ते वक़्तु अचणो आहे इहो सभिनी ते टाइम अचणो आहे इहा सभिनी ते घड़ी अचणी आहे मां वाइदनि में चवंदो रहंदो आहियां अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइद ॿुधण जे लाइ अवां इन पिंडाल में जमो थिया सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम ज़िंदा आया साईं खे ॾिसी खिलो ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम मरी वेंदो त साईं जे जनाज़े लाश खे ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम ज़िंदा आया कुर्सीअ ते विहारे साईं खां वाइदा करायो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम मरी वेंदो त साईं खे कुल्ला ॾेई कांधी बणजी साईं जे जनाज़े लाश खे कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कंदो इहो सभिनी ते वक़्तु अचणो आहे इहो सिर्फ़ साईं मोहम्मद इब्राहिम ते वक़्तु न अचणो इहो साईं अली अकबर ते वक़्तु अचणो आहे इहो तव्हां सभिनी हर हिक ते वक़्तु अचणो आहे अल्लाह सभिनी खे वॾियूं हयातियूं ॾे वॾियूं ज़िंदगियूं ॾे आडड़ो ऐं मुडड़ो करे पर जॾहिं भी जिंदगी मिले आखिर मौत 100 साल जिंदगी मिले आखिर मौत तेजे करे वारो क्यों मौत जी तैयारी क्यों अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां वारो क्यों जल्दी क्यों जेतिरो थी सके जल्दी नेक बणजण जी महिनत कयो निमाज़ी बणजण जी महिनत कयो दीनदार बणजण जी महिनत कयो वारो क्यों सही माना में पाण खे मुस्लमान बणायो पाण खे नेक बणायो गुनाहनि खां पंहिंजी जान छॾायो हेॾे निहारियो ज़िंदगी आया है कुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मां पने आकिल वियुसि जलसे में हमरा मरी वियो जलसे ॿिए पहिरे जी निमाज़ जो वक़फ़ो थियो वरी भत हलायूं हिकिड़ो हमरा भत खाइयो थियो ज़प करे किरी पियो रड़ियूं पइजियूं दाऊं पइजियूं खणी वीचारे खे अस्पताल पुगा डॉक्टरनि चयो त हे त मरी वियो आहे एक्सपायर थियो आहे अरे बाबा छा थियसि चए वीचारे खे अटैक पइजी वियो ख़ुशि चऊं भलो तंहिंजे करे अॼु सभु इरादो कयो चयो इंशाअल्लाह नेकोकार बणजण जी महिनत कंदासीं अॼु सभु इरादो कयो चयो इंशाअल्लाह निमाज़ी बणजण जी महिनत कंदासीं अॼु सभु इरादो कयो चयो दीनदार बणजण जी महिनत कंदासीं अॼु सभु अल्लाह खां माफ़ी वठो चयो अल्लाह असांजे गुनाहनि जी असांखे माफ़ी ॾे सभु वॾे आवाज़ जो मथां कंहिंजी आख़िरी राति हुजे चयो अल्लाह साईं असांखे गुनाहनि जी माफ़ी ॾे वॾे आवाज़ सां चयो अल्लाह साईं असांखे गुनाहनि जी माफ़ी ॾे चयो इंशाअल्लाह अॼु खां बाद में गुनाह न कंदासीं चयो इंशाअल्लाह अॼु खां बाद में नेकोकार थींदा हा मुंहिंजा अज़ीज़ो हे वक़्तु अथव रब खे परचाइण जो रिझाइण जो वक़्तु अथव टाइम अथव कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया वासिबुम वन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतालल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यद'u मअल्लाहि इलाहन आखर
ला कुरान लहू बि फइन्नमा हिसाबु इंद रब्बि इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम 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 व अंत खैरुल राहिमीन। जिनके कुरान जो करंट लगो आहे वॾे आवाज़ सां, जिनके कुरान मजीद असर कयो आहे वॾे आवाज़ सां। अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह पाण खे नेकोकार बणाईंदासीं, जो इंशाअल्लाह पाण खे दीनदार बणाईंदासीं। ॾाढ़ियुनि कुड़ाइण वारो कतराइण वारो अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह ॾाढ़ियूं सुवारियूं पंहिंजे चेहरनि में सिंगारींदा। हयाती ते एतवार न अथव भाउ। नबी साईं फरमायो जेको जंहिं हाल में मरंदो क़यामत जे ॾियारे उहो उन हाल में उथंदो। अल्लाह ऐं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे। नबी साईं फरमायो जंहिंजे चेहरे में ॾाढ़ी न आहे उनजो चेहरो मां मोहम्मद करीम खे पसंदि न आहे। छा बचो ख़ुदा जा बानऊ। अॼु इरादो कयो रे ॾाढ़ियो इंशाअल्लाह ॾाढ़ियूं सुवारियूं पंहिंजनि चेहरनि में सिंगारींदा। अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह पाण में निमाज़ पैदा कंदासीं, जो इंशाअल्लाह बचनि ॿारनि में निमाज़ पैदा कंदासीं, जो इंशाअल्लाह घरनि में क़ुरान जी तिलावत शुरू कंदासीं, जो सभिनी खे नेकोकार बणाईंदासीं। अब असांजी असुल ज़िंदगी आहे होॾों वारी जन्नत वारी, ओॾों जे लाइ तयारी कयो। हा असां हिते महिमान बणिजी आया आहियूं, मुसाफ़िर बणिजी आया आहियूं। ला ऐश इल्ला ऐशल आख़िर। नबी साईं फरमायो असुल ऐश आख़िरत वारा अथव, असुल मज़ा जन्नत वारा आहिनि। तंहिंजे करे सभु ओॾों जी तयारी कयो। कहिड़ा कहिड़ा अॼु इरादो था कयो इंशाअल्लाह ताला पाण खे सही माना में मुस्लमान बणाईंदासीं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि। अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुआ आख़िर में था घुरूं। हे असांजो भाउ आहे वीचारो, भाउ इम्तियाज़, हे वीचारो सोशल मीडिया जो कमु कंदो आहे। क़ुरान शरीफ़ जा वाइज़ भरे वरी वीचारो नेट ते चाढ़ींदो आहे, वरी वीचारो फेसबुक ते यूट्यूब ते चाढ़ींदो आहे। तंहिंजे करे इन जी हौसला अफ़ज़ाई कयो। हिकिड़ी नात इहो चवंदो दिलि खोले सभु हिन सां तावन कयो। अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत विझंदो। मां आख़िर में दुआ घुरंदुसि। हा मोहम्मद माशूक़। हा अब अचो नात दुआ।